अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां आवां जी होस्ट अनम मला। फरीदाबाद रिपोर्टर अहमद अली चांडियो। फरीदाबाद में बाहि केस तां हथ खणो। जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। वोट फेज़ मोहम्मद चांडियो जे रहवासियुनि बाहि मुतासिरीन इमामुद्दीन चांडियो संदसि भाउ अकरम चांडियो नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद पहुची राईंदे छो त 2 साल अॻु मुंहिंजे घर खे जवाबदारनि अशरफ चांडियो, प्यास चांडियो, जीमण चांडियो, माशूक चांडियो, इम्तियाज़ चांडियो, अकबर चांडियो, परवेज़ चांडियो बाहि ॾिनी हुई। रात जे वक़्तु जंहिंमें मुंहिंजा 3 पुट, हिकु न्याणी मोर हुसैन, रशीद हुसैन, आलम हुसैन, नरजिस ख़ातून, भाइटियो ज़मान हुसैन चांडियो सड़ी रख थी विया हुआ। हिन चयो त मुंहिंजे घर खे बाहि ॾींदड़ जवाबदारनि जे ख़िलाफ़ कोर्ट में केस हलंदड़ आहे। केस तां हथ खणण लाइ जवाबदार मूंसां 2 दफ़ा विड़ी पिया आहिनि। मुंहिंजे भाउ अकरम चांडियो जी मोटरसाइकिल फुर कई अथनि, जंहिंजी NC फरीदाबाद थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु न आहे। हिननि इंसाफ़ जी घुर कई आहे।